मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुकुम मुक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़शौन कसादहा व मसाकिन तरज़ौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फ़ी सबीलिही फ़तरब्बसू हत्ता यातियल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल क़ौमल ज़ालिमीन। थोरो सनो कयोसीं, घटि कयोसि, आवाज़ वधी वेंदो वरी पोइ। सनो कयोसि थोरो, ऐं थोरो घटि बि कयोसि। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इते ठीकु आहे बसि। इन्नमल आमालु बिन्नियात। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मया मोहतरम मौज़ीन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे, पूरी काइनात जे मथां उनजी बादशाही आहे। मुख़्तसिर वक़्त जे लाइ अल्लाह ताला तव्हां ऐं मूंखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। दुनिया में जेको असांजो सफ़र हले थो इहो आर्ज़ी आहे। कुझु टाइम खां बाद में मौत ईंदो ऐं मौत खां बाद में आख़िरत वारी हक़ीक़त खुली पवंदी ऐं आख़िरत वारी ज़िंदगी इंसान जे आॾो करे अची करे बीहंदी। त इन जे बारे में पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त तव्हां में होशियार उहो बंदो आहे जेको दुनिया जे अंदरि अल्लाह ताला जी रज़ा खे ख़रीद करे, अल्लाह ताला जे अहकाम जे मथां ज़िंदगी बसर करे ऐं अल्लाह खां जन्नत हासिल करे। ऐं पोइ फ़रमायूं त नादान बेवकूफ़ उहो इंसानु आहे जेको इन थोरी ज़िंदगी जे अंदरि, थोरी राहत जे अंदरि अल्लाह खे नाराज़ करे ऐं अल्लाह जे रसूल खे नाराज़ करे ऐं हमेशह जे लाइ अल्लाह ताला जे कावड़ ऐं अल्लाह ताला जे गुस्से खे खणे। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे पैगाम ॾिनो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फ़रमायो लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। इन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला तव्हां सां ऐं मां सां मुतालबो कयो आहे। तमामु इंसाननि सां अल्लाह ताला हिकु मुतालबो कयो आहे। उहो मुतालबो छा आहे? आसान अल्फाज़नि जे अंदरि उहो मुतालबो इहो ई आहे त अल्लाह ताला फ़रमाए थो हरगिज़ तव्हां नेकी जे अंदरि कमाल हासिल न करे सघंदव। हरगिज़ तव्हां इंसान नेकी जे अंदरि कमाल हासिल न करे सघंदव। तव्हां त उहा शइ मां अल्लाह ताला जे रस्ते में वक़ुफ़ कयो जंहिंखे तव्हां ज़्यादा अज़ीज़ सम्झो था ऐं जंहिं सां तव्हां ज़्यादा मोहबत कयो था। हे अल्लाह ताला आयतूं नाज़िल अता फ़रमायूं लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। पोइ जेकी बि शइ तव्हां अल्लाह ताला जे रस्ते में ॾियो था, अल्लाह ताला खे उन शइ जो इल्मु आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे उन शइ जो इल्मु आहे, पर ॾियणु कहिड़ी खपे जंहिंखे तव्हां ज़्यादा महबूब सम्झो था। असां छा कंदा आहियूं? असां उहा शइ अल्लाह ताला जे रस्ते में ॾींदा आहियूं जेकी नाकारा हूंदी आहे,
जेकी असांखे पसंदि न हूंदी आहे, जंहिंजो वैल्यू असांजे नज़दीक घटि हूंदो आहे, जंहिंजी क़दुरु क़ीमत असांजे नज़दीक घटि हूंदी आहे, त पोइ छा चवंदा आहियूं त बाबा हे जेकी शइ आहे इहा वञी करे फलाणे फ़क़ीर खे ॾेई छॾियो, हे फलाणी शइ अलाह जे राह में ॾेई छॾियो। असां छा कंदा आहियूं, अदना खां अदना शइ अलाह जे रस्ते में ॾींदा आहियूं। पर अल्लाह ताला इहो मुतालबो, इहो अल्लाह ताला घुर नथो करे। अल्लाह ताला फरमाए थो उहा शइ मां अल्लाह ताला जे रस्ते में वक़ुफ़ु कयो जेकी तव्हांखे ज़्यादा पसंदि आहे। हाणे हर हिकु इंसानु दुनिया जो चङी तरह सम्झी सघे थो, चङी तरह सम्झी सघे थो त अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि सां छा मुतालबो कयो आहे। इहा जंहिंजो आयत नाज़िल थी 1400 साल पहिरियां, त 1400 साल खां पहिरियां क़ुर ॿुधण वारा केरु हुया? उहे सहाबा हुया और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द हुया। इहा आयत जीअं जो नाज़िल थी त अल्लाह ताला ओड़ी शइ इंसाननि खां घुरे थो पंहिंजे रस्ते में जंहिंखे तव्हां इंसान ज़्यादा अज़ीज़ सम्झो था ऐं ज़्यादा जंहिंसां मोहबत कयो था। त यादि रहे असांजी मोहबत इस्लाम सां, दीन सां, अल्लाह सां, रसूल सां बिलफ़र्ज़ आहे इंतहाई नॉर्मल, इंतहाई अदना दर्जे जी असांजी इस्लाम सां, अल्लाह सां ऐं उनजे रसूल सां मुहबत आहे 1400 साल खां बाद में इंसाननि जी। हा 99% मां को 1% थी सघे थो जेको अल्लाह सां पंहिंजे माल खां, पंहिंजे औलाद खां ज़्यादा मोहबत रखे। 99% मां को 1% थी सघे थो। हाणे इहा आयत असां बि ॿुधीसीं, इहा आयत मां बि ॿुधमि, मां पढ़ियमि बि सही ऐं तव्हां बि ॿुधी। हाणे असां छा सोच वीचार कंदासीं त मां कहिड़ी शइ सां ज़्यादा मोहबत थो कयां ऐं अल्लाह मूंखां कहिड़ी शइ घुरणु चाहे थो, सोच वीचार न कंदासीं। 1400 साल खां पहिरियां साहबा जॾहिं इहा आयत ॿुधी न, साहबा सोच वीचार कई, साहबा सोच वीचार कई, सोच वीचार कयूं त ॾिठो त अल्लाह ताला क़ुर हकीम में इहो मुतालबो कयो आहे जंहिं शइ खे ज़्यादा तव्हां मोहबत कयो था उहा शइ मां अल्लाह जे रस्ते में वक़ुफ़ु कयूं। साहबा ॾिठो त असांजे माल जे अंदरि, असांजी मिल्कियत जे अंदरि कहिड़ी शइ ज़्यादा अज़ीज़ आहे। मदीना मुनव्वरा जे अंदरि तमामु साहबा मां हिकिड़े साहबी खे अबू तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे सभिनी खां ज़्यादा में ज़्यादा बहितरीन बाग़ जेको हुया अबू तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुया। इहा आयत जंहिंजो उन साहबी ॿुधी, इहा आयत जंहिंजो उन साहबी ॿुधी न, त इन खां बाद में फौरी टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ आया ऐं पोइ फरमायूं या रसूलल्लाह, अल्लाह ताला अहिड़ी शइ घुरे थो, अल्लाह ताला पंहिंजे रस्ते में अहिड़ी शइ घुरे थो जेकी इंसान खे ज़्यादा महबूब हुजे। या रसूलल्लाह, अल्लाह खां बाद में, तव्हां रसूल खां बाद में, इस्लाम खां बाद में अगरि जेकॾहिं मुंहिंजी मोहबत आहे त हे फ़लाणो जेको मुंहिंजो बाग़ आहे इन सां मूंखे मोहबत आहे। उहो बाग़ उन साहिबी जो बिल्कुलु मस्जिद नबवी जे आम्हूं साम्हूं हुयो, मस्जिद नबवी जे आम्हूं साम्हूं बिल्कुलु। या रसूलल्लाह, इन बाग़ खे मां अल्लाह जे रस्ते में ॾियणु चाहियां थो। छा हुयो? फौरी टाइम आयत नाज़िल थियण खां बाद में रिएक्शन छो थियो? आयत ॿुधण खां बाद में जज़्बात कीअं उथरिया? उनजो 100% यकीन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जे मथां हुयो। रसूल सां सची मोहबत, इस्लाम सां सची मोहबत हुई। या रसूलल्लाह, फ़लाणो बाग़ आहे, अल्लाह ताला बि इहो ई घुरो थो करे त जेकी महबूब शइ आहे उहा वक़ुफ़ु कयो। हे फ़लाणो बाग़ आहे, इहो मां अल्लाह जे रस्ते में ॾियणु चाहियां थो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रिश्तेदारनि में केतिरा तुंहिंजा ग़रीब आहिनि? फरमायो या रसूलल्लाह, फ़लाणा रिश्तेदारनि में ग़रीब मुंहिंजा बंदा आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो इन बाग़ खे वञी करे उते वक़ुफ़ु कर, उन्हनि खे तक़सीम करे इहो बाग़ ॾे। हे छा आहे? हे अल्लाह सां सची मोहबत आहे। जीअं जो इहा आयत फैलिजी वई ऐं साहबा ॿुधी, हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला जो पुटु अब्दुल्ला बिन उमर इहा आयत ॿुधी त अल्लाह ताला अहिड़ी शइ घुरणु चाहे थो पंहिंजे रस्ते में जेकी इंसान खे ज़्यादा महबूब हुजे। पोइ फरमायो हिकु बानी आहे जेकी आहे मां वटि, अब्दुल्ला बिन उमर,
अल्लाह खां रसूल खां ऐं दीन इस्लाम खां बाद में जेकॾहिं अगरि थोरी घणी मोहबत आहे फिलहाणी इन बानी सां आहे, इन बानी खे मां अल्लाह जे रस्ते में ॾियणु चाहियां थो। ऐं अल्लाह मुतालबो बि इहो कयो आहे, जेकी शइ ज़्यादा मोहबो उहा मुंहिंजे रस्ते में ॾियो। अब्दुल्ला बिन उमर उहा ॾेई छॾी। 3 नंबर ते साहबी ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनखे इल्मु थियो त क़ुरान हकीम जी आयत नाज़िल थी आहे त फ़रमायो अल्लाह खां बाद में, रसूल खां बाद में, दीन इस्लाम खां बाद में अगरि जेकॾहिं का मोहबत आहे न, अगरि जेकॾहिं माल जे अंदरि, तिजारत जे अंदरि, सामान जे अंदरि कंहिं सां मोहबत आहे न, फ़रमायो हे घोड़ो आहे, हे जिहाद में हलंदो आहे, इन सां जेको आहे मुहबत आहे, यानी तमामु घणो तेज़ हलंदो आहे। पोइ फ़रमायो अल्लाह ताला बि इहो मुतालबो कयो आहे, लन तनलुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, ए इंसान उहा शइ मां अल्लाह ताला जे रस्ते में ॾियो जंहिंखे तव्हां ज़्यादा जेको महबूब सम्झो था। फ़रमायो इहो घोड़ो इस्लाम खां, अल्लाह खां ऐं रसूल खां बाद में इन सां कुझु न कुझु मोहबत आहे, बहितरीनु घोड़ो आहे। फ़रमायो इहो मां अल्लाह जे रस्ते में ॾेई छॾियां थो। हे साहबा जी हालत, हे साहबा जो ईमान, अहिड़ो ईमान साहबा जहिड़ो ईमान 1400 साल खां बाद में न सिज ॾिठो आहे, न पहाड़ ॾिठो आहे, न ई ज़मीन ॾिठो आहे। असां अल्लाह जे राह में ॾिसो नॉर्मल शइ ॾींदासीं, अल्लाह जे राह में बिल फ़र्ज़ ॾींदासीं, पैसा करोड़ रुपया आहिनि, अल्लाह जे राह में 1000 रुपया ॾींदासीं। हालांकि मोहबत कंहिंसां आहे, मोहबत कंहिंसां आहे? तव्हांखे मोहबत 1000 रुपये सां त न हूंदी, तव्हांखे मोहबत जेके करोड़ अकाउंट में पियल आहिनि न उन सां मोहबत आहे। तव्हांखे बहितरीनु बंगलो आहे, तव्हांखे मोहबत बंगले सां आहे। तव्हांखे बहितरीनु सवारी आहे, तव्हांखे मोहबत सवारी सां आहे। पर अल्लाह बि इहो मुतालबो करणु चाहे थो, छाजे करे तव्हां इंसान जे दिलनि जे अंदरि अल्लाह खां अलावा कंहिंजी मोहबत वेठल न हुजे, कंहिं हिकिड़े बंदे जी मोहबत बि न वेठल हुजे। हाणे इन आयत जो आसान जेको आहे मफ़हूम मां तव्हांखे ॿुधायां। अल्लाह ताला हीअ बयानु करणु चाहे पियो त तव्हांजो मज़हब जेको आहे इस्लाम आहे, वॾे में वॾो एहसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो आहे, इन खां बाद में रसूल जो आहे। हे वॾी शख़्सियत आहिनि। हाणे अल्लाह अहिड़ी तरह रसूल ऐं इस्लाम, हाणे अल्लाह ऐं रसूल ऐं इस्लाम जेकॾहिं इन जे मुक़ाबले में तव्हांखे भाउ गुनाह जे कम ते मजबूर करे, तव्हांखे तव्हांजो औलाद गुनाह जे कम ते मजबूर करे, तव्हांखे तव्हांजो पीउ गुनाह जे कम ते मजबूर करे, तव्हांखे तव्हांजी घरवारी गुनाह जे कम ते मजबूर करे, तव्हांखे जेके हवेलियूं आहिनि, तव्हांखे जेकी तिजारत आहे ऐं जेको तव्हांखे माल आहे, उहो माल जी मुहबत जे करे तव्हां ज़कात न ॾियो ऐं अल्लाह जे रस्ते में तव्हां क़िताल न कयो, जिहाद न कयो। यादि रहे त अल्लाह ताला अहिड़ी ज़ालिम क़ौम खे हिदायत नाहे ॾींदो। छाजे करे? अगरि पुट जे करे गुनाह जो कम थो करे त यादि रहे मोहबत ज़्यादा कंहिंसां थी, मोहबत ज़्यादा कंहिंसां थी? पोइ यानी अल्लाह खां वधीक त पोइ पुट सां मोहबत थी न। जेकॾहिं अगरि पीउ जे चवण ते को बंदो गुनाह जो कमु करे त आसान जुमलनि में हर को बंदो सम्झी सघे थो त अल्लाह खां वधीक मोहबत पोइ कंहिंजी थी आहे? यकीन तौर ते पीउ जी थी आहे। ऐं अहिड़ी तरह घरवारी जे करे गुनाह जो कमु थो करे त अल्लाह खां वधीक कंहिंसां मोहबत थी? पोइ यकीन तौर ते घरवारी सां मोहबत थी। तिजारत तमामु वॾी उरूज ते आहे तव्हांजी, तव्हांखे तमामु वॾियूं हवेलियूं आहिनि, पर एॾी सारी मिल्कियत खां बाद में जेकॾहिं ज़कात नथा कढो त मोहबत कंहिंसां थी? हा साईं, मोहबत पोइ पैसे सां थी। ऐं यादि रहे अल्लाह ताला फरमायो पोइ तव्हां ज़ालिम क़ौम उन टाइम थी वेंदव, जंहिं टाइम तव्हांजी मोहबत अल्लाह खां, रसूल खां, अल्लाह जे रस्ते खां अलावा ॿिए के मख़लूक़ात सां थी। पोइ अल्लाह ताला अहिड़ी ज़ालिम क़ौम खे जेको हिदायत नाहे ॾींदो। इन खां बाद में अल्लाह ताला इहो में हुनैन वारो आॾो वाक़ियो बयानु कयो। इन आयतुनि खां अॻिते ई आयत आहे। अल्लाह ताला कहिड़ो वाक़ियो पेश कयो? यौम हुनैन वारो। हे उहा जंग आहे जंहिंमें इस्लाम खे वॾी ताक़त हुई, इस्लाम पावरफुल हुयो, साहबा जी तादाद तमामु वॾी, ऐं साहबा वटि घोड़ा बि ज़्यादा, तलवारूं बि ज़्यादा ऐं माल बि ज़्यादा। ॿिनि साहिबनि जे दिलि जे अंदरि ख़्यालु थियो त अॼु जेको फतह करे मोटी ईंदासीं
छाजे करे काफ़रनि जो टोलो जेको आहे नंढो हुयो, काफ़रनि जी तादाद जेकी आहे बिल्कुलु नंढी हुई ऐं मुस्लमान जी तादाद ज़्यादा हुई। ॿिनि साहिबनि जे ज़हन जे अंदरि नौजवान साहिब हुया, उनजे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि थी त अॼु जेको आहे यकीन तौर ते फतह करे मोटींदासीं। नज़र काॾे वई? फौरी तौर नज़र वई अक्सीरियत ते, फौरी तौर नज़र वई माल ते, फौरी तौर नज़र वई घोड़नि ते, ऐं फौरी तौर नज़र काॾे वई? तलवारुनि ते। त तलवारूं भी ज़्यादा, घोड़ा भी ज़्यादा, कसरत भी ज़्यादा, ऐं इन जे मुक़ाबले में काफ़रनि खे तमामु घणनि जी तादाद में घोड़ा ऐं थोरी तादाद में तलवारूं। ऐं इन जंग जे अंदरि मुसलमान आरज़ी जेको आहे शिकस्त ॾिठी। इन खां बाद में फतह थी वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला जी मदद जेकी आहे बंदि आहे। हिन टाइम अल्लाह ताला जी मदद हेठि नाहे लथी। को रीज़न उथियो हूंदो, का ॻाल्हि कंहिंजे दिलि में आई हूंदी, पोइ ॿिनि साहिबनि फरमायो साईं असांजे दिलि जे अंदरि हीअ ॻाल्हि आई आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानो असां कॾहिं बि जेको आहे लड़ाई कई आहे, क़िताल कयो आहे त कंहिं ते भरोसो कयो आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त ते भरोसो कयो आहे। पैसे ते, तलवारुनि ते ऐं अक्सीरत ते बिल्कुलु असां जेको आहे फतह न कई आहे। हाणे हिन टाइम अल्लाह जी जेको आहे मदद बंदि आहे। यादि रहे अल्लाह जी मदद ईंदी पोइ जेको असां फतह कंदासीं। ऐं थियो बि ईअं ई, उन में आरज़ी जेको आहे शिकस्त थी। इन खां बाद में जेको मुस्लमान फतह कई। हे अल्लाह ताला असांजो ज़हन खुलणु चाहे पियो त जंहिं इंसान जो यकीन अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात मथां थी वेंदो आहे त अल्लाह ताला तमामु मामलात आसान करे छॾींदो आहे। ऐं मुहबत जेकी दुनिया में कंहिं बि इंसान सां थींदी, कंहिं बि मख़लूक़ात सां थींदी ऐं कंहिं बि शइ सां थींदी त क़यामत ॾींहुं इहो बंदो उन सां गॾु थींदो। तमामु अहादीस जो हिकु मफ़हूम मां बयानु करणु चाहियां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जे अंदरि इंसान जंहिं सां मुहबत करे थो त क़यामत ॾींहुं जीअं जो खड़ो थींदो त उहो उन सां गॾु थींदो। अगरि कंहिं इंसान खे कुते सां मुहबत आहे, कंहिं इंसान खे कुते सां मुहबत आहे त क़यामत ॾींहुं जीअं जो खड़ो थींदो त इहो कुते सां गॾु थींदो। छाजे करे? दुनिया में इन सां मुहबत करे पियो। कंहिं इंसान खे घोड़े सां मुहबत आहे ज़्यादा में ज़्यादा त जीअं जो थींदो क़यामत ॾींहुं यौम महशर में घोड़े सां गॾु थींदो। गॾ सां मुहबत आहे उन सां गॾु थींदो। अच्छा, इन जे मुक़ाबले में इन जे बरक्स शरीयत सां मुहबत आहे, इस्लाम सां मुहबत आहे, क़ुरान सां मुहबत आहे, अहले इल्म सां मुहबत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्दनि सां मुहबत आहे त क़यामत ॾींहुं हे उन सिफ़ मां उथंदो। इंसान जी जहिड़ी कंडीशन हूंदी आहे, इंसान जा जहिड़ा अमाल हूंदा आहिनि त क़यामत ॾींहुं पंहिंजे अमाल जे एतबार सां उथंदो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछा कयो या रसूलल्लाह क़बर जा मरहला जेको आहे इंतिहाई तव्हां संगीन ॿुधाए पिया ऐं वॾा मुश्किल ॿुधाए पिया। जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न त क़बर जी जेको पहिरीं जेकी एंट्री आहे वॾी ख़तरनाक आहे, जंहिंजे बारे में उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु अक्सर रोअंदा हुया। त इन खां बाद में हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया या रसूलल्लाह जेको दुनिया जे अंदरि ज़ेन आहे, जेको असांजो दुनिया जे अंदरि ज़ेन आहे, दुनिया जे अंदरि जेकी असांजी अक़ल आहे, जीअं जो असां क़बर जे अंदरि लहूं था, छा इहा ई अक़ल रहंदी, इहा ई सम्झ रहंदी? त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको हिन टाइम तव्हांजे ज़हन जे अंदरि ॻाल्हि आहे, जेको हिन टाइम तव्हांजे दिमाग़ जे अंदरि ॻाल्हि आहे, जेको तव्हांजे दिलि जे अंदरि यकीन आहे, इन यकीन इन ज़हन सां क़बर में जेको आहे तव्हां उथंदव। ऐं पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया या रसूलल्लाह हाणे कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। छाजे करे त मुंहिंजी दिलि जे अंदरि इहो यकीन आहे त अल्लाह अकेलो आहे ऐं असांजो रसूल जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं मज़हब जेको असांजो आहे उहो दीन आहे, इस्लाम आहे। त या रसूलल्लाह मूंखे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे। इन सवालनि जा जवाब जेको मां ईज़ी ॾेई वेंदुमि। तमामु बार दोस्तो तमामु वॾो जेको मरहलो इंसान जी ज़िंदगी में जेको शुरू थियण वारो आहे उहो क़बर वारो आहे।
उन जे लाइ तमामु पैगम्बर आया ऐं उन पैगम्बरनि इंसान खे ख़बरदार कयो त इंसानो पंहिंजी ज़िंदगी बणायो। ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु सीरत जो, सीरत मां मुराद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु सीरत जो इहो ई ख़ुलासो आहे जेको असांजे मुआशरे जे अंदरि बदमाशी हले थी, इन बदमाशी खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तमु कयो आहे। हिन टाइम जेके बि नवां फितना उथंदा, जेके फौरी तौर इस्लाम जे मथां रिएक्शन कंदा, त हे ॾिसो हितां मुस्लमाननि जो कमु आहे, हे मुस्लमान जे अंदरि क़िताल, मुस्लमान जे अंदरि व्याज, मुस्लमान जे अंदरि ज़ुल्म, मुस्लमान जे अंदरि डाकू। यादि रहे इहो तव्हां इस्लाम खे शर्मिंदा कयो था, इहो तव्हां इस्लाम खे शर्मिंदा कयो था। इन तमामु सारी ग़लतियुनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़तमु करणु आया हुआ ऐं इहे शयूं असांजे ज़माने में उरूज ते हलनि थियूं। असांजे ज़माने जे अंदरि व्याज, उन जे मुक़ाबले में क़तल ऐं डाकू, हे वॾा ख़तरनाक कम आहिनि, हे इंतिहाई संगीन जेको कम आहिनि। इन जो जेको वबाल आहे आख़िरत में तमामु वॾो ॾुखियो आहे। हिते इंसान खे कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे ख़बर नथी पवे। इन सां इस्लाम जी ज़्यादा जेको इंसर्ट थिए थी। त ॾिसो हर ज़माने जे अंदरि अल्लाह ताला पैगम्बरनि जो सिलसिलो हलायो ऐं असांखे यकीन आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जेको नबी आहे, इन खां बाद में नबूवत सिस्टम जेको आहे बंदि आहे। हाणे क़यामत जे ॾींहं ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत हलंदी रहंदी ऐं फलाहियत ऐं कामयाबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खां अलावा ॿियो कंहिं में बि न आहे। असां जेको जिदोजहद में लॻा पिया आहियूं, असां जेको हिमत में लॻा पिया आहियूं ऐं असां जेको फ़िक्र में लॻा पिया आहियूं ऐं जेको दौड़ में लॻा पिया आहियूं, हे सभु कुझु असां नाकामी तरफ़ था वञूं। मुस्लमाननि जी कामयाबी अल्लाह ताला दीन इस्लाम जे अंदरि रखी आहे। मुस्लमान जी सरबुलंदी अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि रखी आहे। मुस्लमाननि जी तरक़ी अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि रखी आहे। इहो ई रिज़ल्ट साहबा जे ज़माने में थियो। तमामु वॾा साहबा इस्लाम खां पहिरियां उन्हनि पंहिंजी ज़िंदगी नोट कई, इस्लाम खां पहिरियां बि पंहिंजी ज़िंदगी ते नज़र कयूं ऐं इस्लाम खां बाद में पोइ बि पंहिंजी ज़िंदगी ते नज़र कयूं। पोइ फरमायूं जेकॾहिं अगरि असांजी 1000 साल उमिरि थी वञे आहे, ॾिसो हिन टाइम फ़िक्र असांखे इहो थींदो न पैसे जो, त पैसो न कमाए सघूं, दुनिया जा असां नाकाम इंसान आहियूं। साहबा खे नोट कजो, इहे साहबा फरमाइनि पिया जेकॾहिं असांजी ज़िंदगी 1000 साल थी वञे आहे ऐं 1000 साल असां तिजारत कंदा रहूं आहे ऐं ख़रीद फ़रोख़्त कंदा रहूं आहे, यादि रहे एतिरो माल न अची सघे आहे, एतिरो माल न अची सघे आहे जेतिरो माल अल्लाह ताला असांखे इस्लाम मज़हब जे अंदरि अता कयो, जेतिरो माल अल्लाह ताला असांखे इस्लाम मज़हब जे अंदरि अता कयो। ऐं बेशुमार वाक़िया साहिबनि जा, बेशुमार। इस्लाम खां पहिरियां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला इहो बार बार फरमाईंदा हुआ त इस्लाम खां पहिरियां कंहिं माण्हुनि बार बार असरु रखियो, छो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त तमामु वॾी गहरी ख़िलाफ़त आहे, तमामु वॾी ताक़त वारी ख़िलाफ़त आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेकी ख़िलाफ़त आहे उहा नॉर्मल ख़िलाफ़त, छो त इन ख़िलाफ़त जे अंदरि काफ़ी मुस्लमाननि खे मुंहुं ॾियणो पियो, काफ़रनि सां फितना ज़्यादा उथिया आहिनि। अबू बकर सिद्दीक़ जी जो ख़िलाफ़त ते वेठा त फितना ज़्यादा उथिया। मुस्लिम कज़ाब वारो फितरो, ज़कायत खां मुनकिर ऐं इन खां अलावा ॿिया बि फितना उथिया। त इन ख़िलाफ़त जे अंदरि साहबा फितननि खे ख़तमु कयो, फितना जी जो ख़तमु थी विया। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी जो ख़िलाफ़त ते वेठा, इहा ख़िलाफ़त तमामु वॾी गहरी ख़िलाफ़त आहे, जो इन जी पेशन कोई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों बि करे चुका हुआ। अल्लाह जे नबी फरमायो रात में ख़्वाब, यानी पंहिंजी ज़िंदगी जे इब्तिदा में, हिन टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात मुबारक न आई, राति जो ख़्वाब ॾिठो ऐं पोइ ख़्वाब साहबा सां बयानु कयूं त राति में ख़्वाब ॾिठो आहे त तमामु साहबा खे
कंहिंखे कुर्तो पातल आहे दुन ताईं, कंहिंखे पातल आहे घुटननि ताईं, ऐं कंहिंखे पातल आहे घुटननि खां हेठि ताईं, गोॾनि ताईं, ऐं कंहिं साहिबी खे कुर्तो पातल आहे गोॾनि खां बि हेठि। ऐं पोइ फरमायो त मां राति उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख़्वाब में ॾिठो आहे। हज़रत उमर खे ख़्वाब में ॾिठो आहे जो उनजो कुर्तो एतिरो वॾो आहे जो घुमनि था पोयां गिलजे थो, जो घुमनि था त पोयां उहो कुर्तो गिलजे थो। पोइ ताबीर बि पाण फरमायूं त वॾे में वॾी ख़िलाफ़त जेकी आहे उहा हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी थींदी। हे साहबा इन हदीस के बाद में सम्झा जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, अबू बकर जी ख़िलाफ़त आई, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िलाफ़त आई, पोइ ॾिठो त वॾे में वॾी जेकी ख़िलाफ़त आहे उहा हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी आहे। ऐं हे को साहबा नॉर्मल साहबा न आहिनि। इन खां बाद में उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जेको ज़मानो आयो उनजे बि अंदरि फितना ज़्यादा हुया, बाग़ियुनि जो फितनो, जेके हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हज़रत उस्मान साईं खे ख़िलाफ़त दुरुस्त करणु न पिया छॾनि। त वॾे में वॾी जेकी ख़िलाफ़त हली आहे उहा हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हली आहे। इन खां बाद में अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी बि ख़िलाफ़त तमामु वॾी ख़िलाफ़त आहे। ऐं असांजे ज़माने जे अंदरि काफ़ी जेके माण्हू आहिनि जेके अमीर माविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथां इख़्तिलाफ़ था कनि, चवंदासीं इहे दुरुस्त न हुयो, इन जी जेकी हज़रत अली साईं सां जंग हुई। ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि इहा करणु चाहियां थो त हिन ज़माने में केतिरा माण्हू ॾिसो बेवकूफ़ आहिनि, केतिरो ॾिसो अक़ल, कंहिं माण्हू खे अक़ल हूंदी आहे न त एतिरो हुनखे अक़ुल बि न आहे। हिन ज़माने जो कोई बि खणी वॾो आलिम हुजे, खणी अल्लामा हुजे, मां चवां थो जेको साहबी आहे न, साहबी जंहिंखे नसब जेको आहे मिलियो, निस्बत मिली साहबी जी, उनजे जूते जे बराबरि बि न आहे। यार हे का ॻाल्हि नॉर्मल थी सघे थी त हिकिड़ो नबी जो साहबी हुजे, ऐं साहबी चइबो छा की आहे जो क़ुरान हकीम उनजे बारे में फरमायो कुल्लुन वअदल्लाहिल हुस्ना। हे क़ुरान हकीम बयानु कयो त जेके बि नबी साहब आहिनि, त सभिनी सां अलाह ताला वाइदो कयो आहे, भलाई जो वाइदो कयो आहे, हुस्न जो अलाह ताला वाइदो कयो आहे। तमामु उलमा फरमायो इन मां मुराद जन्नत आहे, तमामु उलमा फरमायो। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों ई पेशन गोई कई हुई। अल्लाह जी नबी फरमायो मुंहिंजी वफ़ात खां बाद में सरी अल्फाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ो टोलो उथंदो, ऐं उन टोले जो नालो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो। राफ़िज़ी हिकिड़ो टोलो उथंदो, हज़रत अली साईं खे ॿुधायूं, राफ़िज़ी हिकिड़ो टोलो उथंदो जेको तव्हांजी शान खे जेको आहे बुलंद कंदो, तव्हांजी हैसियत खे बुलंद कंदो, हता के एतिरो बुलंद कंदो जो उहे तव्हांजे अंदरि कमालात हूंदा बि न, उहे तव्हांजे अंदरि सिफ़ात हूंदी बि न, उहे शयूं तव्हांजे अंदरि एड कंदा। ऐं इहो ई टोलो साहबा जे बारे में सतम शितम कंदा, साहबा जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा। ऐं सेम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात खां बाद में इहो टोलो उथियो, राफ़िज़ी टोलो उथियो, ऐं हज़रत अली साईं जी हैसियत के ऐं मक़ाम खे हज़रत अली साईं जी हैसियत खां बिल्कुलु मथे छॾनि पिया, ऐं साहबा जे मथां सतम शितम कनि पिया। इन जी पेशन गोई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों ई करे चुका आहिनि। यादि रहे हिन ज़माने जे तमामु इंसान मां कंहिंखे बि कंहिं क़िस्म जो कोई बि हक़ न आहे त उहो साहबा जे बारे में इख़्तिलाफ़ कनि। चाहे हज़रत अली साईं जा अमीर माविया सां जेकी जंग आहे, यार हे को जंग अॼु थी आहे, इन में हज़रत अली साईं को असांखे नुमाइंदो बणाइनि था त तव्हां जेको असांजो मसइलो हल कयो। 1400 साल पहिरियां साहबा जे अंदरि इख़्तिलाफ़ हुयो, हिन ज़माने जे अंदरि कंहिं मुस्लमान खे दुरुस्त आहे ई न, मुनासिब आहे ई न त उन ॻाल्हि खे उथारिनि। छाजे करे हिकिड़ो मामिलो साहबा जो हुयो, जेको मामिलो वॾी शख़्सियत जो हुयो, त हेठे लेवल वारे माण्हू खे को हक़ आहे जो वॾे जो मामलात खे तय करे। हे मुमकिन आहे, मां तव्हां खां पुछा करणु चाहियां पियो, हे मुमकिन असांखे या तव्हांखे लॻे थो त मुंहिंजो पुटु मुंहिंजे कंहिं इख़्तिलाफ़ खे हल करे, हालांकि मुंहिंजी उमिरि 5 साल हुजे, मुंहिंजो इख़्तिलाफ़ जंहिंसां आहे
त उन जे मथां एतिराज़ जेको मुंहिंजो पुटु करे त मुंहिंजे पुट खे कंहिं क़िस्म जो कोई बि हक़ न आहे। छाजे करे उनखे एतिरो अकुल बि न आहे, उनखे एतिरी सम्झ बि न आहे, उनखे एतिरी दानाई बि न आहे। यादि रहे साहबा जे इल्म जे एतबार सां असांजो इल्मु हिकु 5 साल जे ॿार जे इल्म जे बराबरि बि न आहे। उन्हनि जो इख़्तिलाफ़ हुयो, उन्हनि जो एतिराज़ हुयो त उन पंहिंजे ज़माने जे अंदरि ख़तमु करे छॾियो। हे बार बार इशू बणींदा अमीर माविया जी हज़रत अली साईं सां लड़ाई, अमीर माविया जी हज़रत अली साईं सां लड़ाई। इहा लड़ाई 1400 साल खां बाद में कंहिं बेअक़ल माण्हू खे सम्झ में अचे थी त हे हज़रत अली साईं सां अमीर माविया लड़ाई कई आहे। त सर जॾहिं अमीर माविया हज़रत अली साईं सां लड़ाई कई आहे त पोइ इमाम हुसैन सुलह छो कई आहे? पुट हथ ते हथ रखे करे इमाम हसन जेको सुलह छो कई आहे? लाज़िमी उन्हनि जे ज़माने जे अंदरि कुझु इख़्तिलाफ़ हुया, उन इख़्तिलाफ़ ते साहबा सेट थी विया। साहबा जो ज़माने जो इख़्तिलाफ़ हिन ज़माने में केरु मुस्लमान थी सघे थो जो उन्हनि जी ॻाल्हि खे सम्झे वरी उन्हनि जो फ़ैसिला करे? असां अमीर माविया खे चवंदा असां अमीर माविया खे नथा मञूं त सर तव्हांखे कंहिं इलाज न कया आहिनि, तव्हांखे कोई ॿांगुड़ी नथो ॿधे त अमीर माविया खे जेको ॿुधो। बाक़ी यादि रहे अमीर माविया साहबी रसूल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे, कातिबे वही आहे। ऐं अहिड़ी तरह इस्लामी ख़िलाफ़त, इस्लामी हुकूमत अमीर माविया कई आहे। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे मां न्याणियूं ॾिनियूं आहिनि या जंहिंखां मां न्याणियूं वरितियूं आहिनि अल्लाह ताला सभिनी जो मक़ाम जन्नत बणाए छॾियो आहे। यादि रहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणियूं ॾिनियूं बि आहिनि ऐं अहिड़ी तरह काफ़ी जॻहियुनि तां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणियूं वरितियूं बि आहिनि। उम्मे हबीबा जेकी आहे उहा अमीर माविया जी भेण आहे, अबू सुफियान जी धीउ आहे ऐं अबू सुफियान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोरो आहे। ऐं तव्हां चओ था कंहिं क़िस्म जो कोई जेको टेंशन न आहे हिन ज़माने जे अंदरि, हिन ज़माने जे अंदरि तव्हांजे सोरे जे मथां कोई इख़्तिलाफ़ करे, तव्हांजे साले जे मथां इख़्तिलाफ़ करे, ॾिसां तव्हां जेको आहे चुप करे वियो, तव्हां जेको उनखे जवाबु न ॾियो। यादि रहे त कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ बि न आहे जो रसूल जे सोरे जे मथां इख़्तिलाफ़ करे, एतिराज़ करे ऐं रसूल जे साले जे मथां एतिराज़ इख़्तिलाफ़ करे। अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु उम्मत जा मामा आहिनि। कहिड़ी निस्बत सां? जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजूं अज़वाज मुतहरात तमामु मुमिननि जूं माइरियूं आहिनि। जॾहिं रसूल जूं घरवारियूं असांजूं माइरियूं थियूं त उन्हनि जा ॿाहिरि असांजा छा थिया? उन्हनि जा ॿाहिरि छा थिया? उन्हनि जा ॿाहिरि असांजा मामा थिया। ऐं यादि रहे असांखे पंहिंजे नस्बी मामनि खां ज़्यादा अज़ीज़ रसूल जा रूहानी मामा आहिनि। छाजे करे? उन्हनि जी निस्बत जेकी हुई उहा डायरेक्ट रसूल सां हुई, उन्हनि जी हैसियत उन्हनि जे मक़ाम में ऐं असांजे ज़माने में असांजे मामनि जी हैसियत जे मक़ाम में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि मुंहिंजो कोई हिकिड़ो साहबी, हिकिड़ो कोई साहबी, ए इंसानो सिर्फ़ु हिकिड़ी मुठ जेकी आहे कि अंजी ॾेई छॾे, मुंहिंजो हिकिड़ो साहबी, हिकिड़ो साहबी हिकिड़ी मुठ भरे करे को अनाज जी अल्लाह जे रस्ते में ॾेई छॾे, इन खां बाद में इंसान अचनि, इन खां बाद में इंसान अचनि, पोइ छा कनि? उहे हिन ओद जबल जे तरफ़ इशारो कयूं, हिन ओद जबल जेतिरो सोन जेको अल्लाह जे राह में ॾियनि। यादि रहे इन साहबा जी हिकु मुठ जे बराबरि इहो ओद जबल सोन नथो थी सघे। छाजे करे? त तव्हांखे गुज़रंदे 1450 साल थिया आहिनि। तव्हां इस्लाम उन टाइम जेको पंहिंजे हथनि में खयों आहे जंहिं टाइम इस्लाम जी सरबुलंदी आहे, जंहिं टाइम आलीशान मस्जिदूं आहिनि, जंहिं टाइम तमामु घणा उलमा आहिनि, तव्हांखे इस्लाम उन टाइम मिलियो आहे। यादि रहे साहबा खे इस्लाम उन टाइम मिलियो हुयो जंहिं टाइम कंहिं क़िस्म जो कोई बि आलिम जेको दुनिया जे अंदरि न हुयो सवाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात जे। काई बि मस्जिद न हुई सवाइ हरम जे, काई बि मस्जिद न हुई सवाइ मदीना मुनव्वरा जे, ऐं कोई बि सपोर्ट करण वारो न हुयो सवाइ साहबा जे। छाजे करे? रसूल खे इल्मु हुयो,
अल्लाह ताला क़यामत ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ इल्म जेको जारी करे छॾियो त सहाबा जे मक़ाम ऐं सहाबा जी हैसियत में हिन ज़माने जो कोई भी इंसान पंहिंजी खोपड़ी जेको इस्तेमालु न करे। शायदि उन ज़माने जे अंदरि अगरि असां हुजूं न, छो त अल्लाह ताला क्वालिटी तव्हांजी बि चेक कई, मुंहिंजी बि चेक कई। तमामु इंसान खे अल्लाह ताला ॾिसी करे पोइ अल्लाह ताला जेके दुनिया जे अंदरि आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं बहितरीन इंसान हुआ, उहे अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि में मोकिले छॾिया। यकीन तौर ते मुंहिंजी एतिरी फज़ीलत न हुई, यकीन तौर ते तव्हांजी एतिरी ताक़त न हुई, तव्हांजी एतिरी ज़रूरत न हुई जो तो सहाबा जे ज़माने में रसूल जे मथां ईमान आणियो। असां इंतिहाई कमज़ोर, असांजी कमज़ोरी ॾिसी करे ख़ुदा ओतिरो टाइम असांखे पोइ ते रखी छॾियो। हुननि जी बहादुरी खे ॾिसी करे अल्लाह ताला उनखे रसूल जे ज़माने में मुक़दम करे छॾियो। हे कहिड़े न सहाबा आहिनि, हे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द आहिनि, ऐं हिन ज़माने जे अंदरि असांजा बेवकूफ़ इंसान उन जे मथां जेको इख़्तिलाफ़ ऐं एतिराज़ कनि था, अल्लाह ताला उन्हनि खे बि सम्झ नसीब अता फ़रमाई। टाइम वठो, पाणी जो गिलास भरे दो। साईं ॿुधो आहे त चिबरो जंहिं घर ते वेहंदो आहे, जंहिं घर जे मथां वेहंदो आहे त उन घर में फोतगी थींदी आहे। इहा ॻाल्हि केतिरी सदाकत आहे। अच्छा, इहा ॻाल्हि साईं ज़हन में रहे त चिबरो जेको कंहिं बि घर जे मथां वेहंदो आहे न त बिल्कुलु फज़ूल ॻाल्हि आहे, माण्हुनि जी बेवकूफ़ी आहे, माण्हुनि जी जहालत आहे त जेको आहे फोतगी थींदी। हे काफ़ी ज़माने खां ॿुधंदा अचो था न, मां बि ॿुधंदो अचां थो त राति जेको चिबरो वेहंदो घर जे मथां या ॻोठ मथां वेठो ऐं सुबुह जो जेको माण्हू मरी वियो। हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। कंहिं क़िस्म जी इन ॻाल्हि जे अंदरि सदाकत न आई, बल्कि क़ुरान हकीम में हर मक़ाम ते अल्लाह ताला फरमायो मौत जेको ईंदो आहे मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इजाज़त सां ईंदो आहे। चिबरे खे कहिड़ी जेकी हिमत आहे जो चिबरो ईंदो ऐं घर जे मथां वेहंदो, आवाज़ कंदो ऐं माण्हू मरी वेंदो। हे हिकु मुशरिकाना ज़हन आहे, हे हिकु ग़लति ज़हन आहे। पखी जे वेहण सां, जानवर जे वेहण सां, कंहिं मख़लूक जे वेहण सां का बि मुसीबत न ईंदी आहे। इहा ॻाल्हि ज़हन जे अंदरि रखे छॾियो। बल्कि तव्हांजे मथां जेकी आज़माइश ईंदी आहे, इम्तिहान ईंदो आहे, कहिड़े एतबार सां, जेको तव्हांजे हथ खां कमाई थियल हूंदी आहे उन एतबार सां अल्लाह ताला तव्हांजे मथां आज़माइश लाहींदो आहे। जेकॾहिं गुनाहनि वारी ज़िंदगी आहे, मासियत वारी ज़िंदगी आहे त अहिड़ी तरह मुसीबत तव्हांजे घर जे अंदरि पोइ ईंदी, परेशानी तव्हांजे घरनि जे अंदरि ईंदी। ऐं जेकॾहिं ज़िंदगी जे अंदरि नेकी आहे, ज़िंदगी जे अंदरि क़ुरान ऐं हदीस आहे त इंशाअल्लाह कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न थींदो। हे बिल्कुलु हवाला त चिबरो जेको घर ते वेठो त माण्हू जेको मरी वेंदो, साईं कुझु बि न थींदो। अगरि कंहिंखे शौक़ु आहे न त मुंहिंजे घर जे मथां विहारे छॾियोसि राति की राति, कंफर्म कयूं था अॼु की राति। हिकिड़ा माण्हू चवनि साईं तव्हां ॻाल्हि करे जेको ख़तमु था करे छॾियो त कंहिं बि माण्हू खे अगरि ख़ौफ़ थिए थो न त चिबरो राति की राति मुंहिंजे घर जे मथां बीहारे छॾियोसि। अगर मौत अल्लाह जे तरफ़ां लिखियल आहे न त उन राति मां मरी वेंदुमि, मौत लिखियल आहे न त उन राति मरी वेंदुमि। बाक़ी इन चिबरे जे वेहण सां मूंखे मौत न ईंदो। हा, अल्लाह जी मख़लूक़ात मां सिर्फ़ु मलकल मौत आयो त मां मरी वेंदुमि। छाजे करे उहो हिकु सबबु आहे, इज़राइल अलैहिस्सलाम हिकु सबबु आहे इंसान जे रूह खे जिस्म मां अलॻि करण जे लाइ। बाक़ी मलकल मौत खां अलावा ॿियो कोई बि न आहे। हे हालात पेश थींदा आहिनि, एक्सीडेंट थियो, सुम्ही राति जेको मौत थी वियो, बीमारी आई, हे हिकु असबाबु आहे, हे हिकु सबबु आहे। बाक़ी यादि रहे त मौत जेको रूह कंट्रोल कंदो आहे उहो मलकल मौत अकेलो ई आहे, उहो इज़राइल इस्लाम आहे। बाक़ी इन खां अलावा दुनिया जो कोई बि इंसान जेको मारे नथो सघे। बाक़ी इहा ॻाल्हि साईं बंदूक जो ठोकियो हूंदो उन में माण्हू मरनि था, बंदूक जो ठोकियो हूंदो उन में माण्हू मरनि था। बंदूक ठोकण सां माण्हू न मरंदो आहे। अखियुनि ॾिठो वाक़ियो आहे, हिकिड़े बंदे खे पूरो रिपीटर सीने में लॻो, बची वियो।
हिकिड़ी गोली ते माण्हू मरे थो न, हुनखे पूरो रिपीटर सीने में लॻो, बची वियो। त हाणे ॿुधायो, बंदूक सां माण्हू मरे थो? मौत ईंदो आहे अलाह ताला जे अमुर सां। कंहिं बंदे खे ॻाल्हि ॿुधीसीं, कंहिं बंदे खे कंहिं क़िस्म जो कोई फायरिंग न थी, हिकिड़ो रुगो चमाट लॻी, उन में मरी वियो। हाणे तव्हां खां पुछा कयां थो, चमाट में को मरंदो आहे? हिकिड़ी चपाट में को मरंदो आहे? त इहो ज़हन थियणु खपे, मौत जेको अलाह जे अमुर सां ईंदो आहे। जे ॾींहुं मौत लिखियलु आहे न, जेको ॾींहुं क़बर में पवणो आहे न, जेकी राति क़बर में एंट्री थियणी आहे न, दुनिया जो कोई बि इंसानु नथो रोके सघे। हलो साईं, दुनिया जो कोई बि इंसानु रोके नथो सघे। जे राति मुजीब रहमान क़बर में लथो न, उन राति ई लहंदो। ऐं जेकी राति ॿार दुनिया ते लिखियलु आहे न, त पूरी दुनिया जेकी आहे दुश्मन थी वञे, पूरी दुनिया दुश्मन थी वञे, कुझु न करे सघंदा। पूरी दुनिया मनसूबो ठाहे त अॼो की राति जे अंदरि फलाणे माण्हू खे ख़तमु करिणो आहे। अल्लाह ताला जी तरफ़ां ज़िंदगी आहे, अल्लाह ताला जी तरफ़ां इहो फ़ैसिलो थियलु आहे, अॼो की राति में आरामु कंदो, सुभाणे फलाणी जॻह ते सफ़र कंदो। त यादि रहे, दुनिया जा मनसूबा नाकाम थी वेंदा। मौत उन टाइम ते ईंदो जंहिं टाइम मौत लिखियलु आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं, मां नमाज़ पढ़ंदो आहियां, पर कंहिं मजबूरी जे करे पिस्टोल लॻल हूंदो आहे नमाज़ जे दौरान, छा हुन सां नमाज़ थी वेंदी? अच्छा साईं, जेकॾहिं पिस्टोल लॻल आहे ऐं बंदो नमाज़ पढ़े थो, नमाज़ थी वेंदी। मजबूरी जे एतबार सां हथियार खणी सघे थो बंदो, मजबूरी जे एतबार सां बंदो हथियार खणी सघे थो, ऐं हथियार खणणु सुनत बि आहे। सहाबा जे ज़माने में सहाबा निकिरंदा हुया न जिहाद में, त सहाबा जे ज़माने में जदीद सिस्टम हथियार न हुयो। सहाबा जे ज़माने में तलवार हुई, त सहाबा तलवार रखी करे नमाज़ पढ़ंदा हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे कंहिं हिकिड़े ख़ुतबे में तलवार खणी करे ख़ुतबो ॾिनो आहे। त इहो हथियार हिन एतबार सां हिन ज़माने जे अंदरि कोई बि बंदो मजबूरी आहे, ज़्यादा दुश्मनी आहे, उन एतबार सां जेकॾहिं नमाज़ जे दौरान पिस्टोल लॻल आहे, हथियार लॻल आहे, जिस्म में अटैच आहे, नमाज़ पढ़ंदो, नमाज़ थी वेंदी। उन में शर्त कंहिं क़िस्म जी उन हथियार में पलीद लॻल न हुजे, कंहिं क़िस्म जो कोई पलीद। अगरि पलीद लॻल आहे त पोइ जेको आहे नमाज़ कंहिं एतबार सां न थींदी। बाक़ी हथियार खणण सां, हथियार आॾो पियो आहे, आॾो रखे करे पासे ते रखे करे जिस्म में लॻल आहे, त नमाज़ जेको थी वेंदी, कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे। छाजे करे हथियार खणणु, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त करणु, हे सुनत अमल आहे। साहबा कयो पंहिंजे ज़माने जे अंदरि, साहबा तलवार खई आहे, तलवार आॾो रखे करे साहबा नमाज़ पढ़ी आहे, जिस्म में तलवार चुंबड़ियल आहे, साहबा नमाज़ पढ़ी आहे। ज़िर जेको आहे सीने ते लॻल आहे, साहबा नमाज़ पढ़ी आहे। हे तमामु हालतूं साहबा खां जेको आहे साबित आहिनि। हिन ज़माने जे अंदरि कोई बि बंदो जेकॾहिं अगरि कोई बि हथियार जिस्म में अटैच आहे, नमाज़ पढ़े थो त नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म में कोई टेंशन न आहे। साईं, हिॾकी छो ईंदी आहे? बाज़ माण्हू चवंदा आहिनि त फलाणे फलाणे बंदे असांखे यादि कयो आहे, इन जे लाइ हिॾकी ईंदी आहे। बिल्कुलु हे वॾो कूड़ आहे जेको कंहिं ज़माने खां हलंदो अचे थो। हिॾकी लॻी आहे साईं, फलाणे मूंखे यादि कयो आहे, हिॾकी लॻी आहे फलाणे। यार वॾी जहालत आहे का असां वटि। नंढा में असां ॿुधासीं न, पोइ हिॾकी लॻंदी ॿार खे, अवा छा थियो आहे, अवा पक तोखे पीउ यादि कयो हूंदो, पक तोखे फलाणे माइट जेको यादि कयो हूंदो। हे बिल्कुलु कूड़ आहे। जदीद सिस्टम असांखे ॿुधाए थो, जदीद सिस्टम असांखे ॿुधाए थो त हिॾकी में को बंदो तव्हांखे यादि न आहे कंदो, बल्कि कॾहिं कॾहिं तव्हां तेज़ी में मानी खाई ॾिसो, तकड़ में गिरह हणी ॾिसो। हिकिड़ो गिरह तव्हां खाधो, फौरी तौरु ॿियो गिरह लॻायो, फौरी टाइम तव्हांखे हिॾकी अचणु शुरू थी वेंदी। हिॾकी जो तालुक़ु कंहिं बंदे सां, कंहिं बंदे यादि सां कयो आहे, इन सां बिल्कुलु न आहे। हे कंहिं माहिर डॉक्टर खां अगरि तव्हां पुछा कंदव न, त उहो तव्हांखे कन्फर्म करे छॾींदो त जिस्म में फलाणा फलाणा अज्जा आहिनि। जेकॾहिं अगरि को बि तव्हां पाणी तकड़ में पीओ था, खाधो जेको आहे स्पीड में खाओ था, इन जे करे जेको तव्हांखे हिॾकी अचे थी। बाक़ी हिॾकी जो तालुक़ु कंहिं इंसान जे यादि करण सां बिल्कुलु न आहे। हे असांजी ग़लति फ़हमी आहे। इन खां जेको माण्हू बचण जी कोशिशि करे। साईं, मां फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदो आहियां, पर सुनत न आहियां पढ़ंदो। छा सुनत पढ़णु ज़रूरी आहे?
अच्छा यादि रहे त फ़र्ज़ नमाज़ खां बाद में सुनत जेकी ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकु सुनत थींदी आहे मौक़िद, ॿियो सुनत ग़ैर मौक़िद आहे। ग़ैर मौक़िद आहे उनखे छॾण में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे। मसलन तौरु असर नमाज़ में सुनत जेकी थींदी आहे उहा ग़ैर मौक़िद थींदी आहे। इशा नमाज़ में 4 रकातूं जेके सुनत थींदियूं आहिनि उहे ग़ैर मौक़िद थींदियूं आहिनि। बाक़ी हाणे मसइलो आयो सुनत मौक़िद आहे, इन जे बारे में उलमा जो इख़्तिलाफ़ आहे। बाज़ उलमा फरमायो सुनत मौक़िद खे छॾण जे करे बंदो गुनाहगार थींदो, बंदो गुनाहगार थींदो। सुनत मौक़िद कहिड़ियूं आहिनि? ज़ोर नमाज़ खां पहिरियां 4 रकातूं सुनत, ज़ोर नमाज़ खां बाद में 2 रकातूं सुनत, जुमे नमाज खां पहिरियां 4 सुनत, जुमे खां बाद में 4 सुनत। हे सुनत मौक़िद आहिनि। फरमायूं अगर कोई भी बंदो सिर्फ़ फ़र्ज़ नमाज़ पढ़े तो अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितर कमु आहे। बाक़ी सुनत मुअक्किदा खे छॾण सां क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत हिन जे मथां घटि थींदी। त सुनत मुअक्किदा खे साईं छॾणु न खपे। असांजी इबादत इंतिहाई कमज़ोर आहे, असांजी नमाज़ इंतिहाई कमज़ोर आहे। सुनत मुअक्किदा खे कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾिजे। जुमे खां बाद में अक्सर जमाती निकिरी था वञनि, हलो बाबा फ़र्ज़ नमाज़ पढ़ीजे, फ़र्ज़ पढ़ी अल्हम्दुलिल्लाह, फ़र्ज़ लही वियो तव्हांजे मथां, फ़र्ज़ लही वियो, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। तमामु बहितर तव्हां कमु कयो, अल्लाह जे फ़र्ज़ खे जेको आहे तव्हां सर अंजाम ॾिनो। यादि रहे सुनत मुअक्किदा खे पढ़ण सां, सुनत मुअक्किदा खे पढ़ण सां क़यामत ॾींहुं रसूल जी शफ़ाअत तव्हांजे मथां ज़्यादा थींदी। त साईं पढ़णु खपे न खपे? हिकिड़े बंदे जे खीसे जे अंदरि 10,000 रुपया पिया हुजनि ऐं कोई ऑफर करेसि त 5,000 ॿिया बि तोखे ॾियां, जेब में रखंदे, त छा इरादो? छा इरादो? छा चवंदो 5,000 ॿिया बि मिलनि न, 15,000 थियनि न। त यादि रहे जेको फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदो आहे इन जे अंदरि ख़ुदा तमामु वॾी नेकी रखी आहे, ऐं अहिड़ी तरह सुनत जे अंदरि बि ख़ुदा वॾी नेकी रखी आहे। ऐं टाइम छा थो लॻे? सिर्फ़ु 5 मिंट था लॻनि। टाइम छा थो लॻे? कुल 10 मिंट लॻनि था। त 10 मिंट जे अंदरि एॾी सारी वॾी गनीमत खे बंदो जेको आहे न छॾे। त इंशाअल्लाह जुमे नमाज़ खां बाद में सुनत पढ़ंदासीं। तमामु साथी जेको आहे सुनत पढ़ण जी कोशिशि कनि। साईं असांजे मुआशरे में अक्सर तावीज़ हलनि था ऐं घरनि मां तावीज़ निकिरनि था, ऐं तावीज़ में फलाणा नक्शा आहिनि। छा तावीज़ मां को नुक़सानु थी सघे थो? साईं तावीज़ मां नुक़सानु उनखे थी सघे थो जेको बंदो नमाज़ नथो पढ़े, जेको बंदो क़ुर नथो पढ़े, जेको बंदो शरीयत खे फोकस नथो करे, उनखे नुक़सानु पहुचंदो। पोइ उनखे नुक़सानु पहुचंदो। असांजे ज़माने जे अंदरि सोसाई बंदा बि घणा थी विया आहिनि। अड़े बाबा हेॾो ॾिसो मौलवी साहिब हे तावीज़ निकितो आहे, हे तावीज़ निकितो आहे। तावीज़ जे अंदरि साईं अखर लिखियल आहिनि, नक्शा लॻियल आहिनि। हाणे साईं तावीज़ खे अगरि घर मां निकितो, तावीज़ घर में निकितो, बंदो परेशान, कम ते बि न वेंदो। हाणे परेशान, हाणे सोचींदो अलाए हे तावीज़ मूंखे पंहिंजी माई कयो आहे, अलाए हे तावीज़ मूंखे पंहिंजी भेण कयो आहे, अलाए हे तावीज़ मूंखे पंहिंजे भाउ कयो आहे। वरी वेंदो इन तावीज़ खे खणी करे कंहिं बेवकूफ़ माण्हू वटि, बेवकूफ़ माण्हू वटि। उहो माण्हू इन इरादे में वेठो हूंदो इहो अचे त हिनखे चङी तरह कुआं, पोइ हुनखे चवंदो हे तावीज़ जेको घर मां निकितो आहे। उहो ॾिसी करे तावीज़ पढ़ी करे वरी ॿिया तावीज़ उन ज़ालमनि वटि हूंदा आहिनि। इहे जेके तावीज़ ॾिसी करे वरी ॿुधाईंदा आहिनि तोखे तावीज़ लॻियल आहिनि, 1 नंबर जा बिशनी ऐं ठग माण्हू अथव। वरी ॾिसी करे अरे तूं त मरण जे क़रीब थी वियो आहे, तूं त मरण जे क़रीब थी वियो आहे। ॾिसी करे हे बि तावीज़ तो घरां लॻियल आहे, हे हिन तावीज़ में इहो लिखियलु आहे तव्हां पाण में ॿाहिरि जेको आहे विड़ी पओ, हिन तावीज़ में इहो लिखियलु आहे तव्हां ज़ाल मुड़ुसु विड़ी पओ, हिन तावीज़ में इहो लिखियलु आहे तव्हां भेण भाउ विड़ी पओ। हाणे इहा ॻाल्हि जीअं जो खोपड़ी में आई न, पोइ हाणे साईं इहो बंदो ईंदो घर में अची माई खे बि कुटींदो, माउ सां बि जेको आहे बदतमीज़ी कंदो, भेणनि सां बि जेको आहे बदतमीज़ी कंदो, ऐं हिनखे चवंदो तव्हां असांजा दुश्मन आहियो। हे 1 नंबर जा ठग ऐं बिशनी जेको आहे माण्हू आहिनि, जेके तावीज़ करे ॾियनि था इहे बि 1 नंबर जा बिशनी, 1 नंबर जा बिशनी। छो त इहे न ॾिसंदा शरीयत खे, जहिड़ो कमु हुजे असां करे ॾींदासीं, जाइज़ कम भी करे ॾींदासीं, नाजाइज़ भी कम करे ॾींदासीं। त हाणे कम से कम मुस्लमान थोरो खोपड़ी का इहा ॻाल्हि सम्झे त सही न। हे एतिरो त बिशनी आहे न, जेको चए थो जाइज़ कम बि कंदुमि, नाजाइज़ बि कमु कंदुमि।
छा इरादो साईं? कोई बंदो चवे त जाइज़ कम तो मां कंदो आहियां पर नाजाइज़ भी कम कंदो आहियां, त साईं तव्हांजो जेको आहे ज़हन छा थो कमु करे त इहो बंदो बिशनी आहे न, इहो ठग आहे न। पोइ इन ठगनि खां जेको आहे असांजी पब्लिक फासी थी वञे। अलाए केतिरियूं मां फ़ोनियूं आयूं, चए साईं घर में तावीज़ निकिता आहिनि, चए फलाणे बंदे ॾे मां खणी उन चयो त यार हे तव्हांखे जेको आहे तव्हांजे घर वारनि कया आहिनि, तव्हां पाण में ॿाहिरि जेको अटकी पओ। अड़े मां चयुमि बेवकूफ़ भेण बेवकूफ़, बेवकूफ़ इन मामलनि ते कसम खणंदो अलाए केतिरनि घरनि में तलाक़ूं थी वियूं, अलाए केतिरनि भेण भाइरनि जेको आहे सालनि खां वठी करे ॻाल्हाइणु छॾे ॾिनो, रिश्तेदारी कटिजी वई। असां मुस्लमान जो ज़हन इहो, हाणे इहो मुस्लमान ग़रीब जेको नमाज़ नथो पढ़े, जंहिंखे क़ुर जो हिकिड़ो अख़र न अचे त इन जाइल खां फासी वेंदो न, इन जाइल खां बचंदो। हो जो चए हिन जे अंदरि हे लिखियलु आहे, त हिनखे कहिड़ी ख़बर, हिनखे कहिड़ी ख़बर त हिन जे अंदरि छा लिखियलु आहे? उहा त असांखे ख़बर आहे न, सभु कुझु ड्रामेबाज़ी आहे। त साईं बिलफर्ज़ जेके बि अगरि तावीज़ निकिरनि था, घरां निकिरनि था, कोई बंदो कराए थो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे इन ते असरु न थींदो आहे। शर्त आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां नमाज़ पढ़ो, क़ुर हकीम पढ़ो। मां दावा सां ॻाल्हि कयां त कुझु बि न थींदो। ऐं इन बिशनिन खे ॿुधाईंदो, जेके चवंदा न साईं तावीज़ जेको कमु थो करे, इन बिशनिन खे ॿुधायां थो मुजीब रहमान जे मथां तावीज़ कयो। अचो तव्हांजो तावीज़ जेकॾहिं अगरि मुंहिंजे मथां हली वियो न त तमामु उम्मत जे मथां हली वेंदो। अचो मुंहिंजे मथां तावीज़ कयो। हे असांजी पब्लिक लुटिजी वई आहे, बिल्कुलु बिल्कुलु तबाह थी वई आहे असांजी पब्लिक। फ़िलाणी जॻह ते तावीज़, हे तावीज़ तुंहिंजो कारोबार खे डेमेज ॾींदो, हे तावीज़ कारो इल्मु आहे, तूं मरंदे, फ़िलाणो मरसी ईंदो, फ़िलाणो सभु कुझु हवाल आहिनि। बेवकूफ़ी आहे यार, रसूल जे कोल ते तव्हांखे एतबार न आहे। हिन ज़माने में बिशनी जेको आहे इहो तावीज़ लिखे थो, हिकु नंबर जो बिशनी, इहो चवे थो हे तावीज़ खणी वञ, हे फ़िलाणो कमु थी वेंदो, हे माण्हू जो कारोबार बंदि थी वेंदो, हे बंदो जेको डैमेज पहुची वेंदो हिनखे। हाणे हिन ॻाल्हि ते मिंट यकीन यादि रहे, रसूल फरमायो आहे, अल्लाह जे नबी फरमायो 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिल फलक, 3 मरतबा कुल औज़ु बिरब्बिन नास, सुबुह शाम पढ़ो। छा थींदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर हिकु शर ऐं जिन्नात शयातीन खां मुंहिंजो उम्मती महफ़ूज़ रहंदो। पोइ ॿुधायो तव्हांखे यकीन आहे न आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोल ते मुस्लमान खे यकीन आहे न, त पोइ टेंशन छाजो आहे? छाजो टेंशन आहे? तावीज़ लोगो मां ईअं थींदुमि, कुझु बि न थींदो। क़ुरान हकीम खे पढ़ो, नमाज़ खे पढ़ो, ऐं रसूल जेको वज़ीफ़ो ॿुधायो आहे इहो कयो, कुझु बि न थींदो। हे शरीयत आहे, हे इस्लाम आहे। अलाए केतिरा इहे मामला ईअं गड़बड़ थिया, छाजे करे थिया? तव्हां ऐं मां इस्लाम खे जंहिं ॾींहुं छॾियोसीं उन ॾींहुं इन शयुनि जा असां शिकार थियासीं, दीन खे छॾियोसीं। पर जेकॾहिं कोई मुस्लमान दीन सिखियल हुजे न, उहो चए सभु कुझु बकवास आहे यार, हे ड्रामेबाज़ी आहे। इहो कीअं चवे आहे? जीअं हिन टाइम अल्हम्दुलिल्लाह मां सम्झां थो। छाजे करे? त मूंखे पूरो यकीन आहे, पूरो यकीन आहे नबी जेको फरमायो आहे न इन जे अंदरि ख़ैरु आहे। नबी जेको फरमायो उन ते मां अमल कंदुमि न, दुनिया जो कोई बि इंसान तावीज़ करे खणी छा करे मूंखे कुझु न करे सघंदो। छाजे करे? पोयां रसूल जी ॻाल्हि आहे, मूंखे रसूल जी ॻाल्हि जी एतमाद आहे। त हिन ॻाल्हियुनि खे साईं बिल्कुलु सीरियस न वठो, हे बिल्कुलु बकवास आहे। साईं तमामु माण्हुनि खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त ते एतिराज़ आहे, उन जे बारे में कुझु ॿुधायो साईं। हिन ज़माने में भले माण्हू जेको आहे न अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त ते एतिराज़ कंदा न, पंहिंजो जेको दिमाग़ आहे न भिति में लॻाइनि, टकर हणनि भिति में। हिकु मामिलो अॼु थियो आहे, अबू बकर सिद्दीक़ मुस्लमाननि जो पहिरियों को ख़लीफ़ो थियो आहे। हे मामिलो को अॼु थिए थो थिए, 1400 साल पहिरियां तमामु साहबा अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैयत करे अबू बकर सिद्दीक़ खे ख़लीफ़ो जेको आहे तस्लीम कयो आहे। हिन ज़माने में से अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त दुरुस्त न हुई। मां उन खां पुछा करणु चाहियां थो, हज़रत अली साईं खे मञे थो न? जेके दावा था कनि न हज़रत अली साईं असांजो इमाम आहे, उनखे ॿुधायां थो असांजो इमाम आहे। दावा था कनि हज़रत अली साईं खे असां पंहिंजो इमाम था तस्लीम कयूं। यादि रहे हज़रत अली साईं जहिड़ो इमाम अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैयत कई आहे।
ॻाल्हि ख़तमु। नबी फरमायो हक़ जेको अली सां गॾु आहे ऐं अली हक़ सां गॾु आहे। नबी खां बाद में हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते मस्जिद नबवी में हीअं हथ रखे करे बैयत कई आहे। जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो त 1400 साल पहिरियां हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ जे हथ ते बैयत छो कई? मां तोखां थो पुछां कयां, छो कई? हथ ते बैयत करे हज़रत अली साईं क़यामत ताईं जेके बि इंसान अचनि था ऐं जेके अबू बकर सिद्दीक़ जे मथां एतिराज़ कनि था, सभिनी जो अल्लाह जो कसम मुंहुं कारो करे छॾियो। न करे छॾियो, बैयत करे मुंहुं कारो करे छॾियो ऐं बैयत करे इहो ॿुधायो त अबू बकर सिद्दीक़ हक़ ते आहे। हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में अबू बकर आॾो बीठो आहे ऐं हज़रत अली साईं पोयां इक़्तिदा करे नमाज़ पढ़ी आहे। छा था चओ? जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ ग़लति हो त हज़रत अली साईं नमाज़ बातिल थी नथी पोइ? जेकॾहिं अगरि तव्हां चओ त अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न आहे, अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त दुरुस्त न आहे, त 2.5 साल जेको हज़रत अली साईं अबू बकर जे पोयां इक़्तिदा कई उहा इक़्तिदा ग़लति आहे? इक़्तिदा करे पोयां नमाज़ पढ़ी करे क़यामत ताईं जेके माण्हू अचनि था उन्हनि जो मुंहुं कारो करे छॾियो ऐं ॿुधाईंदा अबू बकर हक़ ते आहे। छाजे करे? छा माज़अल्लाह हज़रत अली साईं अबू बकर सिद्दीक़ खां लाराए पियो? उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां लाराए पियो? न। अल्लाह जो कसम आहे, नबी जे साहबनि जे अंदरि जेतिरो बुर्दबार, जेतिरो बहादुर हज़रत अली साईं आहे शायदि कोई बि न आहे। छा अबू बकर सिद्दीक़ जंहिं टाइम ख़िलाफ़त ते वेठा हज़रत अली साईं लारायो? कंहिं क़िस्म जो कोई न लारायो। हे असांखे मिसाल अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो, उन्हनि खे इहो ई जवाबु ॾियो जेके चवंदा न अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न हुयो। अड़े चओ बेवकूफ़ जंहिं टाइम दुरुस्त न हुयो न त तुंहिंजे इमाम छो इक़्तिदा कई आहे? इहो इक़्तिदा करे बैयत करे तव्हांजो मुंहुं कारो करे छॾियो अथई हज़रत अली साईं ऐं ॿुधाई त तव्हां हक़ीक़त में हज़रत अली साईं खे पंहिंजो इमाम तस्लीम नथा कयो। जेकॾहिं अगरि कयो आहे अबू बकर खे पंहिंजो इमाम मञियो आहे, जीअं अबू बकर सिद्दीक़ खे असां पंहिंजो इमाम मञूं था। बाक़ी हिन टाइम बकवास, असां जेको अबू बकर खे नथा मञूं, असां जेको उमर खे नथा मञूं, असां जेको हज़रत अली साईं खे नथा मञूं। अड़े बेवकूफ़, तव्हांखे केरु थो इलाज करे? तव्हां अबू बकर खे मञो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे मञो, उस्मान खे मञो, तव्हांखे असां को इलाज कयोसीं? तव्हांखे इलाज केरु करे थो? मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो, तव्हां भले न मञो पर रसूल जेको अबू बकर खे मञियो आहे, रसूल जेको हज़रत उमर खे मञियो आहे, रसूल जेको आहे उस्मान रज़ी अल्लाह ताला खे मञियो आहे। छाजे करे? रसूल हिकु मरतबो न, छा रसूल जी इहा ॻाल्हि ग़लति आहे? छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि ग़लति आहे जो अल्लाह जे नबी फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर जन्नती आहे? छा नबी जी इहा ॻाल्हि ग़लति आहे? जेकॾहिं अगरि दुरुस्त न हुया, 1,24,000 साहबा, 1,24,000 साहबा अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात खां बाद में माज़अल्लाह बुज़दिल हुया जो अबू बकर सिद्दीक़ खे नबी जे रोज़े में अंदरि छॾियऊं। छो छॾियऊं? सुवालु आहे हिकिड़े क़िस्म जो। जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुरुस्त न हुयो, हज़रत अली साईं छाजे करे रोकियो न त अबू बकर खे नबी जे भरिसां जेको जॻह न ॾियो, उमर रज़ी अल्लाह ताला उन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां जेको जॻह न ॾियो? छाजे करे इख़्तिलाफ़ साहबा न कयो? साहबा खे ख़बर हुई, साहबा खे एतमाद हुयो, जेकॾहिं अगरि नबी जे रोज़े में का शख़्सियत वञी सघे थी अबू बकर ऐं उमर जी वञी सघे थी। जो नबी हिकु मरतबो न बार बार फरमायो। हज़रत अली साईं खे रिवायत आहे जो अल्लाह जे नबी हिन दुनिया खां वञनि पिया, बार बार फरमाइनि पिया, मां अबू बकर उमर गॾु वेठासीं, मां अबू बकर उमर गॾु सफ़र कयोसीं, मां अबू बकर उमर फिलाणी मजलिस ते वेठासीं। हज़रत अली साईं फरमायो हिकु मरतबो न, बार बार मां रसूल खां आख़िरी टाइम में इहो ॿुधंदो रहियुमि त अबू बकर ऐं उमर मां वेठासीं, सफ़र कयोसीं, गॾु खाधोसीं। मूंखे यकीन थी वियो नबी जे रोज़े में अगरि का शख़्सियत अची सघे थी अबू बकर ऐं उमर जी अची सघे थी, ॿियो कंहिंजी नथी अची सघे। जो नबी पहिरियों पेशन गोई,
पहाड़ जे मथां नबी बीठा आहिनि ऐं फरमाइनि था पहाड़ लुॾे थो ऐं पहाड़ हरकत थो करे। अबू बकर बि मौजूदु आहिनि, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बि मौजूदु आहिनि ऐं उस्मान बि मौजूदु आहिनि। साहिबनि फरमाया या रसूल अल्लाह पहाड़ जेको हरकत में आहे, अल्लाह जे नबी फरमायो हरकत में बिल्कुलु न आहे। पहाड़ अॼु फ़ख़ुरु करे थो दुनिया जे तमामु जबलनि ते, पहाड़ अॼु फ़ख़ुरु करे थो दुनिया जे तमामु जबलनि ते त मुंहिंजे मथां हिन टाइम आख़िरी ज़मान पैगम्बर बीठो आहे। ऐं इन खां बाद में रसूल फरमायो ए पहाड़ तोखे ख़बर हुजे तुंहिंजे मथां हिकु सिद्दीक़ बीठो आहे ऐं ॿ जेको आहे शहीद बीठा आहिनि। सिद्दीक़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तरफ़ इशारो ऐं ॿ शहीद हज़रत उस्मान ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे बारे में इशारो कयो। हे उम्मत जो इजमा आहे, हिकिड़े बंदे जी ॻाल्हि आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त, उमर रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त, उस्मान साईं जी ख़िलाफ़त को हिकिड़े बंदे जी ॻाल्हि आहे। उम्मत जो इजमा आहे, तमामु मुसलमाननि जो इजमा आहे। जेकॾहिं अगरि अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान दुरुस्त न आहिनि, अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, पोइ असांजो इस्लाम बि दुरुस्त न आहे। पुछा कयो छो? मूंखां पुछा कयो, सुवाल कयो मूंखां छो? इहो इन जे करे त इस्लाम जी नबी खां बाद में इब्तिदा जेकी आहे उहा इन्हनि खां शुरू थी आहे। मुल्कनि जे अंदरि इस्लाम इन्हनि मोकिलियो आहे। पाकिस्तान जी तरफ़ जॾहिं इस्लाम आयो इन साहिबनि मोकिलियो आहे। पहिरियों ख़िलाफ़त हज़रत अबू बकर जी, इन खां बाद में उमर जी, इन खां बाद में उस्मान जी। इन टिनि साहिबनि जे ज़माने जे अंदरि इस्लाम दुनिया जे अंदरि छाइजी वियो। जेकॾहिं अगरि इहे दुरुस्त न आहिनि, कंहिं बि बेवकूफ़ इंसान जे कोल खां अल्लाह जो कसम पोइ तव्हांखे ख़बर हुजे तव्हांजो मज़हब इस्लाम बि पोइ सचो न आहे। असांजो इहो ईमान आहे, इहे साहबा दुरुस्त आहिनि ऐं असांजो इस्लाम जेको मज़हब आहे इहो हक़ वारो मज़हब आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।